How to manage coronavirus stress. कोरोनावायरस जे स्ट्रेस सां कीअं मुक़ाबिलो कजे. हाणे अॼुकल्ह हर को जेको आहे इन ॻाल्हि में परेशान आहे, स्ट्रेस में आहे त कोरोना वायरस जेको आहे सॼी दुनिया खे वकोड़े छॾियो आहे. उन जे करे काफ़ी स्ट्रेस थिए थो पियो, एंज़ाइटी थिए थी पई. ऐं उहे स्ट्रेस न सिर्फ़ु माण्हूअ खे परेशान थो करे, पर साइंस ॾिठो आहे त स्ट्रेस जे करे माण्हू जी बीमारियुनि सां हमले जी जेका ताक़त आहे घटिजी वेंदी आहे, इम्यूनिटी घटिजी वेंदी आहे. ऐं उन खां पोइ जेका बीमारी हूंदी आहे उनजी सीवियरिटी वधी वेंदी आहे. स्ट्रेस जे वक़्तु असांजी बॉडी मां हिकिड़ो हार्मोन कार्टिसोल तमामु घणो सीक्रेट थींदो आहे. हाणे जेको बीमारी सां मुक़ाबिलो करण जी ताक़त ॾाढी अहम आहे. उन जे करे ज़रूरी आहे त असां पंहिंजो स्ट्रेस मैनेज कयूं. चाइनीज़ सेंटर फॉर डिज़ीज़ कंट्रोल एंड प्रिवेंशन वारनि 44,500 केस खयां जंहिंखे कोरोना वायरस पॉज़िटिव हुयो. उन्हनि में उन्हनि ॾिठो त 81% माण्हुनि खे इहा बीमारी तमामु थोरी थी, मामूली थी, या अगरि नमूनिया वग़ैरह थी त बि तमामु मामूली नमूनिया थी. उनखे अस्पताल दाख़िल थियण जी बि ज़रूरत न पई. ऐं जॾहिं त 14% माण्हू अहिड़ा हुया जंहिंखे तकलीफ़ थी अहिड़ी जो उनखे अस्पताल में दाख़िल थियणो पइजी वियो, उनखे नमूनिया थी, अधु लंघ उनजो इन्वॉल्व थी वियो ऐं चङी भली उन तकलीफ़ में अची विया. ऐं वरी 5% माण्हू अहिड़ा हुया जंहिंखे शदीद तकलीफ़ थी, उन्हनि खे वेंटिलेटर ते रखिणो पइजी वियो. ऐं उन्हनि मां बदकिस्मतीअ सां 2 खां 3% माण्हू जेके आहिनि उहे गुज़ारे विया. उन खां पोइ ॾिठो त कहिड़ा माण्हू जंहिं ते इहा बीमारी शदीद हमिलो थी करे, छो त 80% ते शदीद हमिलो न कयईं. ऐं उन में उन्हनि ॾिठो त अहिड़ा माण्हू जिन खे या त उमिरि वॾी आहे, या ॿियूं बीमारियूं काफ़ी, या उनमें इम्यूनिटी घटि आहे कंहिं तरीक़े सां बीमारियुनि सां हमले करण जी, उन्हनि ते इहा बीमारी शिदत सां हमिलो थी करे. इहो वायरस उन्हनि ते शिदत सां हमिलो थो करे. हाणे उन लाइ ज़ाहिर आहे हीअ त ताज़ो वायरस आहे, इन ते के वॾियूं स्टडी न थियूं एतिरियूं, पर हिकिड़े जनरल ॻाल्हि आहे जेका ॾिठी वई आहे त अगरि असां कुझु ॻाल्हियूं कंदासीं त असांजे जिस्म जी जेका बीमारियुनि सां लड़ण जी ताक़त वधी वेंदी आहे. हाणे हिकु त पहिरीं जेका ॻाल्हि ॿुधाई त स्ट्रेस मैनेजमेंट, एंज़ाइटी मैनेजमेंट. हाणे जॾहिं हीअ बीमारी जी ॻाल्हि ॿुधूं था, इहा हर माण्हू खे परेशानी थिए थी, एंज़ाइटी थिए थी. कुझु एंज़ाइटी नॉर्मल आहे, कुझु परेशानी नॉर्मल आहे, त पंहिंजो असां ख़्यालु करे सघूं ऐं जेके एहतियाती तदाबीर करे सघूं असां. पर जॾहिं एंज़ाइटी तमामु वधी थी वञे, शिदत वधी थी वञे, सॼो ॾींहुं असां परेशान था रहूं ऐं जेको आहे स्ट्रेस में रहूं था, त पोइ उन जे करे असांजी जेको आहे बीमारियुनि सां लड़ण जी कुवत बि घटिजी वेंदी. त इन लाइ ज़रूरी आहे त हिन बीमारी खे मुंहुं ॾियण लाइ असां हिकिड़ो जेको आहे एहतियाती तदाबीर खां अलावा स्ट्रेस खे मैनेज कयूं ऐं ऑप्टिमिस्टिक रहूं. हाणे उहो कीअं कजे? हाणे स्ट्रेस खे मैनेज करण लाइ पहिरियों त इहो आहे त जेको असां जेके सॼो ॾींहुं न्यूज़ ॿुधणु, ख़बरूं ॿुधणु इन बारे में उहो छॾे ॾियूं. ॾींहं में हिकु दफ़ो माण्हू ॿुधे या 2 दफ़ा ॿुधे, उनखां वधीक न. ऐं माण्हू अगरि राति जो देरि सां सुम्हण वक़्तु इहो ॿुधी सुम्हे थो त कॾहिं कॾहिं ख़्वाबनि में बि इहे ॻाल्हियूं हलनि थियूं, सुबुह जो उथण वक़्तु बि ज़हन में उहा ॻाल्हि आहे, त एतिरो वधीक उन में महू न थी वञे. नंबर ॿी ॻाल्हि जेका आहे त असां कॉग्निटिव रीस्ट्रक्चरिंग कयूं. जॾहिं कॾहिं बि का तकलीफ़ ईंदी आहे असांखे, त असांजो जेको ज़हन आहे नेगेटिव ॾे ॾाढो वेंदो, त सोचींदासीं बसि हाणे त घर में फासी वियासीं, परेशानी अची वई, ॿाहिरि बि नथा वञूं, हे त जेल थी वियो सॼो, केतिरो वक़्तु हलंदो, कीअं थींदो. हाणे इहो नेगेटिव सोचूं था असां. पर उनखे मुसबित सोचिजे त भई हे जेको मां घरु रहे पियो आहियां, हे मां पंहिंजे लाइ बि चङो थो कयां, पंहिंजी फैमिली लाइ चङो थो कयां, पंहिंजो सिहत जो ख़्यालु थो कयां, त इहा पॉज़िटिव सोच आहे. या अगरि ॿियो इहो आहे त अगरि चइजे त भई ॿाहिरि त इहे सभु माण्हू ई हलिया विया आहिनि, रोड ख़ाली थिया आहिनि, आकाश घुमी वियो आहे ॿाहिरि, त कीअं दुनिया हलंदी, त पोइ परेशान थींदो माण्हू. ऐं उनजो मुसबित सोचे त भई ॾिसो त
या ख़ुशी जी ॻाल्हि आहे सभु माण्हू कोशिशि कनि था त बीमारीअ सां गॾिजी करे मुंहुं ॾियूं सभु घरनि में वेठा आहिनि तॾहिं रोडनि ते घटि आहिनि त ज़ाहिर आहे अगरि सभई ईअं घर वेहंदा त बीमारी सां जल्दी मुंहुं ॾेई सघंदासीं ऐं वायरस सां जल्दी मुक़ाबिलो करे सघंदासीं छो त चाइना में जीअं पहिरियों तेज़ी सां वधनि पिया केस हाणे घटिजी विया आहिनि जेका अॼुकल्ह उहे स्टडीज़ ॿुधाइनि था पिया उनखां अलावा जेका इंफॉर्मेशन वठूं सां क्रेडिबल हुजे इंफॉर्मेशन सही जॻह ते वठूं जीअं WHO जी वेबसाइट तां वठूं CDC जी वेबसाइट तां वठूं सही जॻहनि तां ईअं न त जीअं हाणे उन ॾींहुं मां हिकिड़ी ॾिसां पियो हिकिड़ो YouTube ते वीडियो हुई त कंहिं चयो त बसर खाइण सां जेको आहे कोरोना वायरस ख़तमु थी वेंदो हाणे अहिड़ी त जेको आहे वीडियोज़ अगरि ॾिसी सघूं त पोइ त इंफॉर्मेशन अञा वधीक परेशान कंदी न माण्हूअ खे त बसर वेठो खाईंदो ॿी ॻाल्हि इहा जॾहिं स्ट्रेस थींदो आहे त अक्सर असां पंहिंजी सलाहियतुनि खे अंडर एस्टिमेट कंदा आहियूं ऐं असां स्ट्रेस खे जेको आहे ओवर एस्टिमेट कंदा आहियूं ओवर एस्टिमेट कंदासीं माना जंहिंखे कोरोना वायरस अची वियो त उहो बसि मरंदो ईअं न आहे जीअं ॿुधाए 80% माण्हू आहिनि 100 मां 80% माण्हू आहिनि जंहिंखे हल्की बीमारी थिए थी पई त माण्हू उन ॻाल्हि खे बि ॾिसे ऐं पंहिंजी सलाहियतुनि खे ॾिसे भई मां पंहिंजी पूरी कोशिशि करे रहियो आहियां ईअं त न मां ॿाहिरि थो घुमां वेठो ईअं त न मां पंहिंजी सिहत जो ख़्यालु नथो कयां सफ़ाई नथो रखां पियो न मां उहो कयां थो पियो त पंहिंजी सलाहियतुनि ते माण्हू यकीन रखे ऐं ॿियो जेको आहे जीअं ऑप्टिमिस्टिक रखे त भई अॻे बि जेको अहिड़ा वाक़िया आया आहिनि मां मुंहुं ॾेई वियो आहियां के जेके माण्हू स्पिरिचुअल आहिनि जेके माण्हू ख़ुदा में मालिक में यकीन रखनि था चवनि था भई मालिक भलो कंदो तकलीफ़ आई आहे अॻे बि तकलीफ़ आहिनि मालिक असांखे कढियो आहे अगरि माण्हू स्पिरिचुअल आहे मज़हबी आहे त ईअं सोचे सघे थो पियो या के माण्हू क़िस्मत ते रखंदा आहिनि भई क़िस्मत आहे मुंहिंजे वस में जेको आहे मां कयां थो मां सभु शइ उहा कयां थो जेका मूंखे करणी आहे त बाक़ी मां परेशान छो रहां भई बीमारी आई आहे मूं न घुराई आहे अची वई आहे पर मुंहिंजे मथां जेको फ़र्ज़ु आहे मां कयां थो पियो ॿियो स्ट्रेस खे घटाइण लाइ जीअं मूं पहिरीं वीडियोज़ में ॿुधायो आहे माइंडफुलनेस माना हाज़िर रहण जी एक्सरसाइज़ ज़हन हाज़िर करे वेहिजे घर में गैजेट्स खे बंदि करे फ़ोन बंदि करे TV बंदि करे घर में फैमिली सां कुझु सुकून सां टाइम गुज़ारिजे ऐं फिज़िकल एक्सरसाइज़ कजे उनखां अलावा जेको आहे के माण्हू योगा कनि था पिया मेडिटेशन कनि था उहे कजनि त उन सां जेको आहे स्ट्रेस जो मुक़ाबिलो थी सघंदो आहे उनखां अलावा सिहतमंद खाधो खाइजे जीअं वेजिटेबल्स आहिनि कुझु वेजिटेबल ॾिठो वियो आहे त उहे असांजी ताक़त वधाईंदियूं आहिनि त जीअं बीमारियुनि सां मुंहुं ॾिजे जीअं गुलनि वारियूं जेके वेजिटेबल्स आहिनि ब्रोकली थियो जेको आहे गोभी थियो बंदि गोभी थियो पाणीअ जो इस्तेमालु घणो करणु घुरिजे सिगरेट नोशी घटि छो त सिगरेट जंहिंजा लंग्स जंहिंजा अॻु में ई ख़राबु आहिनि उन ते इन बीमारी जो घणो असरु थींदो आहे त सिगरेट या जेको आहे नशे जूं शयूं न इस्तेमालु करणु घुरिजनि त इन करण सां इम्यूनिटी घटिजी वेंदी आहे उनखां अलावा डेली रूटीन ठाहिजे अॼुकल्ह जीअं माण्हू घरु बंदि वेठो आहे त रूटीन ठहियलु हुजे त राति जो जेको आहे टाइम सां सुम्हिजे सुबुह जो टाइम सां उथिजे ईअं न त सॼो ॾींहुं माण्हू सुम्हियो रहे त छुटी आहे घरु सुम्हियो पियो आहे इन करण सां सॼो रूटीन डिस्टर्ब थी वेंदो आहे ऐं उन सां बि स्ट्रेस वधंदो आहे पोइ सही टाइम सां जीअं उथिबो आहे ऑफिस जे टाइम सां उथी तयारु थी ऐं उनखां पोइ फैमिली सां ब्रेकफास्ट करे त इन में हिकिड़ो ॿियो फ़ाइदो टाइम में वठी सघे थो जेको आहे उहो इहो आहे त असांजे ज़हन में तमन्ना हूंदी आहे त भई मूंखे कॾहिं टाइम मिलंदो त मां हीअ शइ कंदुसि मां हीअ शइ कंदुसि मां सिंगिंग सिखंदुसि मां जेको आहे ड्रम सिखंदुसि मां किताब लिखंदुसि उन करण लाइ हीअ टाइम आहे त इहो माण्हू करे त उहो सुठो टाइम इस्तेमालु थींदो मां पंहिंजो मिसाल ॿुधायां थो मां कराची में रहंदो हुउसि ऐं सखर में क्लिनिक हूंदी पोइ मां हर सूमरु ॾींहुं मुंहिंजी फ्लाइट बुक थियल हूंदी हर थर्सडे ॾींहुं वापसी जी फ्लाइट बुक थियल हूंदी एयरपोर्ट ते जॾहिं 2 दफ़ा हफ़्ते में वेहिजे कॾहिं फ्लाइट लेट आहे कलाक कॾहिं 2 कलाक लेट आहे ॾाढो स्ट्रेस थींदो पोइ मूं सोचियो त हिन स्ट्रेस खे कीअं ख़तमु कयां मां हुनजो पॉज़िटिव इहो वरितो त भई ठीकु आहे हे मूंखे टाइम आहे मां सही यूटिलाइज़ कयां मां किताबु लिखणु शुरू कयो ख़बर ई न पई मां जेको आहे 250 पेज जो सिंधी में किताबु लिखी छॾियो ज़हनी बीमारियुनि ते किताब तव्हां ॾिठो हूंदो ॿियो सोशली कनेक्टेड रहे माण्हू दोस्तनि सां जेको आहे सो वीडियो चैट करे दोस्तनि सां ॻाल्हाए हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे इनखे लाइक कयो सब्सक्राइब कयो ऐं घणे या घणो शेयर कयो महिरबानी तव्हांजी